अब ॾिसो ये तारिक जी 11,000 64 जी तारिक जी राशिद मुराई फीडर मोरो ऐं हीअ ॾिसो नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि स्कूली असां चई थकिजी पिया आहियूं वस वारनि खे त भाउ तारूं लॻायो तारूं तब्दील कयो केरु तार थो कयो ॾिसो ॾिसो हीअ नंढड़ा ॿार अचनि पिया था ऐं ॾिसो हीअ स्कूल आहे हीअ स्कूल जे अॻियां इहा तार किरी आहे 11,000 तारूं किरियूं आहिनि 64 जूं तारूं असांजे मोर जी मालिकी केरु कंदो असां चई थकिजी पिया आहियूं वस वारनि खे भाई तारूं तब्दील कयो हिन जो ज़िम्मेवार केरु आहे ॾिसो इहा तार कई आहे नंढड़ा नंढड़ा ॿार स्कूली अचनि था ॾिसो ॾिसो तार जे अॻियां नंढड़ो थी अचे ॾिसो सदाईं वापडास जान छॾाए ऐं भॼंदी आहे ऐं ॾिसो 11,000 ते केॾी महिल बि को जानी नुक़सानु थी सघे थो केॾी महिल को वॾो नुक़सानु थी सघे थो कंहिं माण्हूअ जे मथां किन जी तार असां त दाऊं करे थकिजी पिया आहियूं कई वक़्त खां असां दाऊं कयूं आहिनि लिखायो अथऊं त भाई जेको आहे तारूं तब्दील कयो सरहमान काज़ी जेको आहे स्टैंड वरितो त असां तारूं तब्दील करायूं असां कागज़ ठाराए छॾिया आहिनि कॾहिं तारूं तब्दील थी वेंदी ॾिसो केॾो बि वॾो नुक़सानु थी सघे थो हले ॾिसो हीअ स्कूली ॿार जा केॾी महिल को वॾो जानी नुक़सानु थी सघे असां वस वारनि खे अपील था कयूं त इहे असांजूं कचे रोड जूं 64 जूं तारूं तब्दील करे ॾियो राशिद मोराई फीडर हिते माण्हू मारण लाइ तयारु आहे पर कंहिंजे बि कन ते जूं नथी ॾियो ॾिसो अब घणो टाइम थियो आहे तारुनि खे तारुनि खे केतिरा साल थिया आहिनि वरी तारूं कढी पियूं हेॾो कुझु चालू कई लाटे ॿार तरीक़े स्कूल आज़ादु थी वियो असांजे लाइ हीअ मुसीबत आहे पर आहिनि ई कोन हिते का बि शइ कान्हे का अहिड़ो ज़ुल्म हे नंढड़ा नंढड़ा ॿार मासूम ॿार स्कूल अचनि बेटा हे हालत रखियल थी आहे मुसीबत कोन आयो हींअर ताईं ॾिसो महिरबानी करे असां वस वारनि खे अपील था कयूं त 64 राशिद मोरा जूं तारूं तब्दील करे ॾिनी वञनि असांखे केॾी महिल बि को हादसो थी सघे थो को बि वॾो जानी नुक़सानु थी सघे थो सभिनी खे असां अर्ज़ु था कयूं वस वारनि खे त असांखे तारूं तब्दील कराए ॾियो वॾी महिरबानी